अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडियो न्यूज़ है। यहाँ वज़ीर उनड़ सकरड़ उन आस-पास वारनि नंढनि वॾनि ॻोठनि जंहिंमें यूसी खॾर, यूसी हसन जमाली, करम जमाली जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में माकड़ फसल खाई नास करे छॾिया। ॻोठ हसन जमाली, शमीर ज़लदारी, सोनो खान ज़लदारी, उडेरो ज़लदारी, महर अली जमाली, वसायो जमाली, अलदाद जमाली, दोस्ताबाद, अलाह रखियो जमाली, साहिब खान जमाली, नूर मोहम्मद जमाली समेत ॿियनि ॻोठनि में माकड़ जो हमलो फसलनि खे खाई पट करे छॾियो। इलाइक़े जा आबादगारनि पंहिंजे तौर ते थांव वॼाए दॿा वॼाए तूं करे माकड़ खे भॼाइण जी कोशिश में रुधल, जॾहिं त माकड़ वसी इलाइक़नि ते पखिड़ियल आहे। वोणनि, सब्जियुनि, कमद, केलनि, सारियुनि ऐं ॿियनि फसलनि ते राताओ हणी खाई नास करे छॾिया। माकड़ जा वॾा कटक पहुची विया। फसलनि, सब्जियुनि, केलनि, कमद, सब्जियुनि ऐं ॿिए फसल ते आबादगारनि जा फसल खाई चट करे छॾिया ऐं 100 एकड़नि ते बीठल वोणनि जो फसल खाई चट करे छॾियो। ज़राअत खाते शहीद बेनज़ीराबाद को बि नोटिस न वरितो ऐं नई स्प्रे करायो। आबादगारनि खे कंगाल करे छॾियो। आबादगारनि जा ॿई हथ मथे ते सिंध हुकूमत ऐं डीसी शहीद बेनज़ीराबाद खां नोटिस वठी मुतासिरन इलाइक़नि में स्प्रे कराए वञे, वधीक आबादगारनि खे नुक़सान खां बचायो वञे। HR जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।